हाज़िर अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त कराची में ख़बर ईंदड़ नाले वारे कॉमेडियन ऐं अदाकार मरहूम उमर शरीफ जे घर वारी ज़रीन इमरान जे मरण बाद मुख़्तलिफ़ इंकशाफ कया आहिनि। इंस्टाग्राम ते ज़रीन उमर एक वीडियो शेयर कंदे मुड़स उमर शरीफ जे नाले एक जज़्बाती पैगाम शेयर कयो है। सोशल मीडिया पोस्ट जे कैप्शन में ज़रीन उमर लिखियो त 40 ॾींहंनि खां मूं न नाश्तो ठाहियो आहे ऐं नए खाधो पचायो है। शादी जे वक्त खाधो पचाइण न ईंदो हो, सभु कुछ उमर जे करे सिखियो। सुबुह जो उमर जे लाइ नाश्तो ठाहे ट्राली सजाए अचण सुठो लगंदो हो। हाणे मां नाश्तो नाया ठाहींदी, हाणे सुबुह जो उथी चांहि जो कोप साइड टेबल ते नाया रखंदी, हाणे सुबुह जो बेडरूम जी टीवी ऑन नाया कंदी, हाणे उमर जी कुर्सी ते केर बि नाहे वेंदो। इन ते हिन जो कुछ शयूं रखियल आहिनि। ज़रीन उमर पंहिंजी पोस्ट में लिखियो त सभु कुछ मिटिजी वियो, पर उमर जे मरण जो जेके सबब बणिया मां इन्हनि खे माफ़ न कंदुसि। जेको सॼी दुनिया खे खिलाईंदो हो उन खे रोईंदड़नि खे मां माफ़ न कंदुसि। 40 ॾींहं अॻु शादीशुदा हुयसि ऐं हाणे बेवा आहियां, मां कंहिंखे बि माफ़ न कंदुसि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।